जश्न आज़ादी 14 अगस्त जे हिन पुरमुसरत मौक़े ते सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी, मीर शबीर अली ख़ान बिजाराणी, मीर ज़रियाब अली ख़ान बिजाराणी, मीर शिराज अली ख़ान बिजाराणी, IG सिंध ग़ुलाम नबी मेमण, DIG लाड़काणो अब्दुल हमीद खोसो, SSP कश्मीर कंधकोट अमजद अहमद शेख ऐं सिंध पुलिस जे जवाननि ऐं पाक फ़ौज समेत पाकिस्तान जी अवाम खे आज़ादी वारे ॾिहाड़े जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं दुआगो आहियां त वतन अज़ीज़ सदाईं अमन तरक्की ऐं ख़ुशहालीअ जे रस्ते ते गामज़न रहे। पारां एजाज़ अहमद मीराणी, WHC थाणो जमाल।